नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर क़ीमत ते पंहिंजे अवाम ऐं हुन जी मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे हवाले सां जारी कयल बयान में बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जे हज़ारे मील ज़मीन ऐं 90,000 जवाननि दुश्मन जे कब्ज़े में आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अधु खां वधीक मुल्क विञाइण सां थींदड़ मुआशी तबाही खे मुंहुं ॾियण लाइ मेगा प्रोजेक्ट जोड़िया। इन मेगा प्रोजेक्ट्स में स्टील मिल्स, फोर्ट कासिम ऐं हैवी मैकेनिकल कॉम्प्लेक्स भी शामिल हुआ। इन जहिड़ी प्रोग्राम जी शुरूआत इन लाइ कई हुई त जीअं असांजी ख़ुदि मुख़्तियारी पाड़ेसरी मुल्कनि जी रहम करम ते न रहिजे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त कोरोना बहरान जो मुक़ाबिलो करण जे लाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ॻोल्हा में आहियां। अहिड़ो लीडर जेको असांखे पंहिंजे इख़्तिलाफ़नि जे बावजूदु गॾु करे ऐं हिन मौज़े वबा मां कढण जे लाइ अॻुवाणी करे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे पैगाम ते यकीन रखंदुसि। समूरा माण्हू ऐं पीपल्स पार्टी कंहिं बि बहरान में अवाम खे अकेलो नथी छॾी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।